नाज़रीन मोरो मां असां ख़बर शेयर कंदा रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। जी नवीन गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई NPP समेत पार्टी हमदर्दन के आगाह कंदे ॿुधायो आहे त संदन दाख़िला कयल हाई कोर्ट में दरख़्वास्त मुअज़्ज़िज़ हाई कोर्ट जी अदालत क़बूल करे वरिती आहे। अदालत के हुकुम मुताबिक़ हाणे को बि कूड़ियूं FIRूं जतोई भाइरनि ऐं संदन हमदर्दन ते नवीना काटियूं वेंदियूं ऐं गिरफ़्तारी पिणु न कयूं वेंदियूं ऐं जतोई भाइरनि समेत पार्टी वर्करनि खे हिरासा न कयो वेंदो ऐं जतोई भाइरनि जे घरनि ते पुलिस चढ़ायूं न कंदी ऐं वधीक जी नवीन जतोई जो चवणु हो त मुंहिंजे मुड़ुसु ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं ॾेर मसरूर ख़ान जतोई खे रब पाक हिकु भेरो ॿीहर इज़त बख़्शी सिंध हुकूमत जे इन्हनि सभिनी ज़ालिमाणी साज़िशुनि खे पाण पाश करे छॾियो आहे जेके उन्हनि ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं मसरूर ख़ान जतोई ख़िलाफ़ु करे रहिया हुआ। PP हर तरीक़ेकार आज़मायो त जतोई भाइरनि खे टोड़े छॾियो पर मगर हिन विसारे वेठा आहिनि त मथे बि इंसाफ़ करण वारी अदालत सगोरी मौजूदु आहे। जतोई भाइर अकेला न आहिनि, जतोई भाइरनि सां अलाह पाक गॾु आहे ऐं असांजे माण्हुनि जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। हीउ रुगो क़ानूनी फ़तेह न आहे, हीउ ज़ुल्म ऐं कूड़ जे मुंहं ते ज़ोरदार तमाचो आहे। इंसाफ़ ॻाल्हायो आहे ऐं अलाह पाक बहितरीन मनसूबा ठाहींदड़ ख़ल्क़ जो मालिक आहे। जी नवीन ख़ान जतोई जो चवणु आहे।